अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु अवांजी ख़िदमत में खणी आया आहियूं क़ुरान मजीद फ़ुरक़ानुल हमीद जी सूरत लैलतुल क़द्र। ही जेका सूरत आख़िरी सिपारे जी आहे। इन में क़ुरान शरीफ़ जेको नाज़िल थियो उन जो बि ज़िक्र आहे ऐं रमज़ान शरीफ़ जी निहायत ई भलारी सूरत आहे लैलतुल क़द्र। अक्सर करे माण्हू जेको सो राति जो जागी ऐं हिन जेको सो रमज़ान शरीफ़ में लैलतुल क़द्र जी राति इबादत कंदा आहिनि, अल्लाह खे यादि कंदा आहिनि ऐं उनखां रोज़ी घुरंदा आहिनि, सिहत घुरंदा आहिनि, सभु कुझु घुरंदा आहिनि। सो दोस्तों तव्हांजी ख़िदमत में अॼु पेश कंदासीं हिन सूरा सगूरे जी तिलावत शाहनवाज़ सेठार खां, उनखां पोइ हिन जो तर्जुमो ऐं उनखां पोइ हाजी अहमद मल्ला साहिब जो जेको नज़म में तर्जुमो आहे, जेको हिन तर्जुमे खे नज़म में समोयो आहे, इहो तव्हां दोस्तनि जे अॻियां अॼु पेश कंदासीं। ऐं दोस्तों इहो ॾिसिजो, पसंदि कजो, लाइक कजो, शेयर कजो। त दोस्तों पहिरीं आहे हिन सूरा सगूरे जी तिलावत, उनखां पोइ तर्जुमो, उनखां पोइ अचो त ॾिसूं त हिन तर्जुमे खे हाजी अहमद मल्ला साहिब पंहिंजी शोराए आफ़ाक़ जेको क़ुरान मजीद आहे नूरुल क़ुरान उनमें कीअं नज़म में समायो आहे दोस्तों अवांजे अॻियां पेश आहे। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾह सारे, ॾेई न पचारे मिड़निया महिरबान घणो। इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराका मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्रि खैरुम मिन अल्फि शहर तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूहु फ़ीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्र सलामुन हिय हत्ता मतलइल फ़ज्र। बेशक असां लाथो हिन खे क़द्र जी राति में, अव्हां खे कहिड़ी ख़बर त छा आहे क़द्र वारी राति। राति क़द्र जी बहितर आहे हज़ार महीननि खां। लहनि था मलाइक ऐं जिब्रील उन में पंहिंजे रब जे हुकुम सां हर कम लाइ। हीअ सलामती आहे पिर फुटीअ ताईं। दोस्तों ही हुई तिलावत शाहनवाज़ सेठार जी हिन सूरा सगोरी जी। उनखां पोइ ही आहे उन सूरा सगोरी जो असल तर्जुमो। ऐं हाणे अचो त ॾिसूं त इन तर्जुमे खे नज़म में हाजी अहमद मल्ला साहिब कीअं समायो आहे। तव्हां दोस्तनि जे अॻियां पेश ख़िदमत आहे। कयोसूं क़द्र राति नादिल इन्हीअ नूर खे, ऐं कहिड़ी राति क़द्र जी सा कंहिं सम्झाई बात। हज़ार वरे खां हेकड़ी भली मंझि बरक़ात, रूह मलक कन मंज़िलूं तंहिंमें तहक़ीक़ात। अमर सां अल्लाह जे ॾहनि विराइन ॾात, तां पिर फुटी प्रभात आहे सुख सलामती। दोस्तों ही असांजी महिनत, ही असांजी काविश। जेकॾहिं तव्हांखे पसंदि अचे त हिन वीडियो खे लाइक कजो, शेयर कजो, कमेंट्स करे ॿुधाइजो त हीअ वीडियो तव्हांखे कीअं लॻी ऐं चैनल खे सब्सक्राइब कजो। तव्हांजी वॾी महिरबानी।